अवांखे अपडेट कयूं अहम ख़बर है। बलूचिस्तान जा मसला को एक शख्स या पार्टी हल नथी करे सके। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवण है त असां मुफ़ाहिमत जी सोच सां बलूचिस्तान जी हुकूमत हलाईंदासीं। गवादर में तमाम घणो नुक़सान थियो आहे। सरफराज बुगटी इमदाद जो बंदोबस्त करे कोशिश कंदासीं त हाणे बलूचिस्तान जी अवाम के कुर्बानियूं न ॾियणियूं पवन। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन जो चवण है त गुम थियल माण्हुनि लाइ पार्लियामानी कमेटी बणाई वञे। सब गॾिजी मसइलनि के हल करण जी कोशिश कंदासीं त हाणे बलूचिस्तान जी अवाम के कुर्बानियूं न ॾियणियूं पवन। नेशनल एक्शन प्लान तहत दहशतगर्दी जो मुक़ाबलो कंदासीं। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। पीपी चेयरमैन जो चवण है त बलूचिस्तान जा मसला को एक शख्स या पार्टी हल नथी करे सके। असां मुफ़ाहिमत जी सोच सां बलूचिस्तान जी हुकूमत हलाईंदासीं।